ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं नाज़रीन। नौशर अफरोज रिपोर्ट। मोहम्मद इकबाल राजपूत डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब सिंधी अदबी संगत जे चूंडियल ज़िलई राब्ता सेक्रेटरी सोज़ जतोईअ जे मान में आजियाणो ॾिनो वियो। सिंधी अदबी संगत सिंध जे इलेक्शन में ज़िले नौशर अफरोज ते चूंडियल ज़िलई राब्ता सेक्रेटरी सुभान सोज़ जतोईअ जे मान में डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब नौशर अफरोज आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें प्रेस क्लब जे साबिक़ा सदर ज़मीर हुसैन लुंड, जनरल सेक्रेटरी हबीबुल्लाह मुग़ल, सीनियर नायब सदर इकबाल अहमद राजपर, सीनियर सहाफ़ी मुज़फ़र अली अब्बासी, नायब सदर लाला अब्दुल रज़ाक कोराई, माशूक अली उमरानी ऐं ॿियनि चूंडियल ज़िलई राब्ता सेक्रेटरी सुभान सोज़ जतोई ऐं अब्दुल जब्बार मल्हा खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते हुन ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी कामयाबीअ में जिन दोस्तनि जो हथ आहे उन्हनि समेत पूरी ज़िलई नौशर अफरोज जे शाखुनि ते हिकु किताब आणींदुसि। हुन चयो त डिस्ट्रिक्ट नेशनल प्रेस क्लब जेको मूंखे मान ॾिनो आहे उन ते संदन शुक्रगुज़ार आहियां।